जमाल कुछ वक्त लाइ पंहिंजे ठिकाणनि खां थोरो परे रहणो आहे, छो जो कमाल जे मथां को बि भरोसो नथो करे सघिजे। मता जन्स साटो ऐं पादर न खणी सघे, पकी वेही रहे, पोइ हिते असांजा ठिकाणा हुननि खे ॾेखारींदो पयूं फासी। इन जे करे चवां थो जाबर खान कमाल जो वात खोलण लाइ हू तरह तरह जूं हुनखे तकलीफ़ूं ॾींदा। वात खोले थो न, कमाल जे मथां का मयार न आहे, असांखे पंहिंजी होशियारी करणी पवंदी। जमाल मां त चवंदो 2-3 ॾींहं गुज़ारण लाइ को ठिकाणो त हथु करिणो पवंदो न। आहिनि सुठा दोस्त, छो जो असां बि लाज़मी कंहिंजा हथ धोराया हूंदासीं, कंहिंजी ख़िदमत कई हूंदी। जे हलंदासीं न, लड़ी बि पियासीं न, तुंहिंजी दुआ खपे, असांखे कोन छॾींदा। यार जाबर रुली रुली ॾाढो थकिजी पिया आहियूं यार। असां त कंहिं दोस्त खे हाणे फ़ोन कर त गाॾी का अचे त हितां ई असांखे खणी हले। बाक़ी यार मूंखां हाणे त विख बि कान थी पए, वॾो थकिजी पियो आहियां मां त। थकिजी मां बि पियो आहियां, पर तो वांगुरु मुंहिंजा हाल हीणा न थिया न। यार तुंहिंजा त लोह जा उपजा आहिनि, असांजा न यार। थोरो अॻिते हल, का कुंड पासो वठूं त कंहिं दोस्त खे फ़ोन कयूं। रस्ते ते बीहणु सही नथो लॻे। फ़िलहाल को रस्तो नज़र अचे ई कोन थी। अॻिते हलंदासीं त को न का वाट रस्तो पाण ई मिली वेंदो। तूं दिलगीर न थी, हलिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।